THN News। कराए विया आहिनि उते असां ज़ुल्म कयो अथऊं ख़ुदा करण सां इंसाफ़ कयो वञे। असांजे पाण कंबर SP खे अर्ज़ु था कयूं आई जी DIG साहब खे अर्ज़ु था कयूं त ख़ुदा करण सां इंसाफ़ कयो। एॾी बदमाशी आहे, एॾो ज़ुल्म असां ग़रीबनि सां, एॾो ज़ुल्म ड्राइवर माण्हू आहियूं, असां रोज़ी कयूं, पंहिंजे बच्चनि जो पेट सफ़र कयूं, असां एॾो ज़ुल्म कयो अथनि। वॻण खां अफ़सोसनाक ख़बर शामिल कयूं था त गुज़िरियल राति मीरो ख़ान लॻे शुरा हणी बेदर्दीअ सां क़तलु कयल टैक्सी ड्राइवर अब्दुल हक चांडियो जे वारसनि ॻोठाणनि ऐं शहरनि पारां क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं इंसाफ़ जी फरहमीअ लाइ मक़तूल जो लाश इंडस हाईवे ते रखी एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतिल थी वई। उन मौक़े ते मक़तूल जे भाउ अब्द नबी चांडियो, मोहम्मद अली चांडियो, माशूक चांडियो ऐं ॿियनि चयो त असांजो नौजवान शहर में टैक्सी हलाईंदो हुयो, जंहिंखे गुज़िरियल राति 3 ॼणा टैक्सी किराए ते काए हलण लाइ वठी विया, जिन बाद में खेसि मीरो ख़ान थाणे जी हद ॻोठु बंबो चांडियो वटि टैक्सी फुर करण दौरान खेसि सुराह हणी ऐं घुटा ॾेई क़तलु करण बाद संदसि लाश रोड ते उछलाए संदसि टैक्सी कार काए फ़रार थी विया। अहिड़े वाक़े खे 10 कलाक गुज़री विया आहिनि, पर मीरो ख़ान पुलिस अञा ताईं असांजे नौजवान जे क़ातिलनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। असां सां तमामु वॾो ज़ुल्म थियो आहे। असां क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं इंसाफ़ जी फरहमीअ ताईं पंहिंजो पुरअमन धरणो जारी रखंदासीं। जॾहिं त इंडस हाईवे ते लॻल धरणे सबबि कराची, हैदराबाद, लाड़काने समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतिल थी वई।